ज़ीनत तू मूंखे ॾिसी घबराइजी छो वञे? माण्हू त महिमान को चांहि पाणी जो पुछा कंदा आहिनि, हींअर त मानी जो टेम आहे साईं। तू हिते छो आयो आहीं सोडा? तोखे ख़बर न आहे त बाबा अचण वारो आहे? हितां वञ। साईं चाचे सावण सां त मिलण आयो हुया। त पोइ मस्जिद वञ न, हिते छो आयो आहीं? हल एॾी बेरुखी वॾी का ज़ालिम आहे, ईअं धिकारबो आहे। धिकारण जी शुरुआत तो कई हुई सोडा। मूंखे तुंहिंजी उहा अख बि यादि आहे जंहिंमें उभराए उभरी नज़र ईंदी हुई। गुज़रियल वक़्त खे तूं विसारे छॾ, तूं हींअर मूंखे आज़माए त ॾिस। बाबा अची वियो। अबा यो पंहिंजो सोडल वे पुट वे वे वे। चाचा सावण मूंखे खान बहादुर मोकिलियो हुयो, सो हुन चयो त चाचे सावण खां पुछी अच त के ॾोकड़ पैसनि जी ज़रूरत अथसि त हुकुम करे, हिजाब न करे। बाबा खान बहादुर जी महिरबानी, बस ॾोकड़ एतिरा खपंदा जो शादीअ जे ॾींहुं 4-5 देगूं भत जूं लाहे मां न्याणियुनि खे खाराईंदुसि। अबा सोडल वधीक मूंखे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा सावण तूं हुन जो उल्को न कर, मानी जो बंदोबस्त खान बहादुर कयो आहे। हू सिर्फ़ तोखे इहो थो पुछा करे त ज़ाती ख़र्च जो जेकर उहा ज़रूरत आहे त खान बहादुर खां वठी तोखे ॾियां। सोडा तू बाबा खे समझाई छो नथो? माई फापुल ॿाहिरि आहे त मुंहिंजो इहो असर थी करे, जेकॾहिं हिन घर में कुआर थी ईंदी त पोइ मुंहिंजो छा थींदो? ठीकु आहे ज़ीनत, मां चाचे सावण खे समझायां थो। मां ने रन फापुल के नक में नाकेली विझी निकाह करे घर में गेले वठी ईंदो सांस। ओ ॾिसजो त अबोज ढोर वांगुरु जेॾे वराईंदो मांस ओॾे या रन वरंदी, जेकॾहिं न वरी न त मुंहिंजो बि नालो सावण फ़कीर न आहे। हा अडी आदि दिबो अडी बि दिबो ना दा मां पाणे मानी जे लाइ काठियूं कटे थी वठा। तू इहो कम कर त वनी चांडरो की खे चओ त अॼु रात अची असां जे घर टिके। अबी जी चाडू की हालाए छो सॼी रात मूंखे डपो पियो लॻे। तू सुतल हुई इन करे तोखे उथारियो कोन। मूंखे ईअं थे लॻो ॼण कुझु थियण वारो आहे। चांडरोकी खे वनी इहो बि चइजां त जेसी ताईं अदा साले वारो मसलो हल नथो थिए न तेसी ताईं रोज रात जो अची हिते मूं वटि सुम्हंदी करे। अरे वे चाडू की बि आदि बि सेहत बि हाँ वञ वञ। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।